पंजटी जंग तो मां पाण विड़ी आयो आहियां, 71 जी विड़ी आयो आहियां। अंग्रेज विड़िया हुरनि सां मुख़्तलिफ़ जॻह ते लोड़ा क़ाइमु कयूं, हमला कयूं। तव्हां कंहिं जंग में कंहिं वेड़ में हिसो वरितो कोन वरितो? गोलियूं ॾियूं त हलाए वेंदे, गोलियूं हलाए वेंदो। तुंहिंजे यादगिरी जे हिसाब सां घणी उमिरि थींदी? सिंध में हींअर हले पई पीपुल्स पार्टी जी, भुट्टे साहिब जी पार्टी जी हुकूमत। कीअं सही पियो कमु कनि? हुकूमत ते पघार अची वञे कजे त वरी कमु थी वञे। असां पीपी खे मञी ई कोन था। पोइ हिननि जो छा थींदो पीपी वारनि जो? हे आऊं खड़े रहो, नवाज़ शाह मेले ते वेंदो हुउसि, मेले ते समन सरकार, गुलाम शाह, बरमबरी गॾु हूंदो। केरु पुलिस खे ताक़त कोन वेठो हुजे। चवंदा पुलिस वारी जेका G3 आहे उहा तव्हां हलाए वञो था। पुलिस खे असीं मुर्गो कुझु कोन था सम्झूं। हाणे भला ज़रूरत पए हलाए वेंदो बंदूक? हाणे पघार जो हुकुम थी वञे त इंशाल्लाह त पेर सही थी वञे। का बड़ी का दिल जी बीमारी या कोटे वगैरह कंहिं शइ जी कोन्हे। का बीमारी? का बीमारी कोन्हे। दवा वग़ैरह खाईंदो आहे का? दवा इंजेक्शन बि हणाईंदो कोन। अक्सर करे गरम पाणी में जेको कोन वेंजंदो आहे, वाटर हलंदो चवंदो हुन में वठी हलो हलंदड़ वाटर में, पोइ चाहे सियारो हुजे चाहे ऊन्हारो। उमरकोट ज़िले जे ॻोठ फ़क़ीर अमीन मोहम्मद राजड़ जे रहवासी हुर मुजाहिद गाज़ी फ़क़ीर ख़ैर मोहम्मद राजड़ जी उमिरि बाबति गुज़िरियल वीडियो में संदसि पोटे जी दावा असां तव्हां आॾो रखी, जंहिंमें संदसि दावा हुई त गाज़ी जी उमिरि 140 साल खनि आहे। पर संदसि ॿियनि वारसनि जहिड़ो कर गाज़ी ख़ैर मोहम्मद जे ॾोहिटे जी दावा उन खां मुख़्तलिफ़ आहे। हाणे सुवाल इहो आहे त गाज़ी ख़ैर मोहम्मद राजड़ पाण पंहिंजी उमिरि बाबति छा थो ॿुधाए? इहो अॼोके विलाग में अव्हां ॼाणे सघंदव। त ॾेह परॾेह में रहंदड़ समूरनि सिंधी भाइरनि खे पंहिंजे भाउ जो ही चैनल सब्सक्राइब ज़रूरु करणु घुरिजे। ऐं जेकॾहिं वीडियो आख़िर ताईं ॾिसंदव त असांजो पहिरियों सजायो थी वेंदो। त हलूं था विलाग तरफ़। अंग्रेज विड़िया हुरनि सां मुख़्तलिफ़ जॻह ते लोड़ा क़ाइमु कयूं, हमला कयूं। तव्हां कंहिं जंग में कंहिं वेड़ में हिसो वरितो कोन वरितो? जेके जंगूं लॻियूं पी साईं सूर्य बादशाह टाइम सां अंग्रेज़नि सां वेड़ थी, या पी साईं शाह मर्दान शाह 1965 जंग, इन में तो हिसो वरितो? न उन में असां त छोकिरा ॿार न 65 वारी में? 65 जंग तो मां पाण विड़ी आयो आहियां, 71 जी विड़ी आयो आहियां। अच्छा, गाज़ी आई, माना तोखे एज़ाज़ इहो आहे त तूं गाज़ी आहीं? गाज़ी पीसे पाण फरमायो, छट धणी बादशाह फरमायो त तव्हां उमरकोट में हाणे वञो, हिन फ़क़ीर सूर्य बादशाह टाइम गॾु वञो। अवी कहिड़ी जॻह ते कहिड़नि मोर्चनि में हुआ 65 में? असां उमरकोट में हुर मुजाहिद सभु गॾिया अची 10,000 हिते सभु क़ौमूं हितां चढ़िया त उमरकोट खां पोइ असांखे चयां तव्हां शाम सिॼ लहण में वियो, पोइ आर्मी सां गॾु वठी विया ढोरनि वारे, ढोरनि गाॾी में चढ़िया तूं वसल बाए आहे खोखरे खां वञा। वसल बाए छा खोखरे खां लथासीं, उते 4-5 ॾींहं उते वेठा हुआसीं। अव्हांजो इंडिया में मुक़ाबिलो थियो इंडिया जी फ़ौज? असांजा आमा सामा असांजा माण्हू कहिड़ी जॻह ते? हिते थियो न साईं, हिन ते हिंगोरे ते? उमरकोट खां हिन पासे पिंजा तली ते। तव्हां भला मारिया दुश्मन जा फ़ौजी न? तो पंहिंजे तोखे यादि आहे तुंहिंजो धक दुश्मन खे लॻो हुजे? ईअं मां नथो चई सघां त हुनखे मुंहुं हयो आहे। अंधाधुंध फायरिंग? अंधाधुंध फायरिंग। पी साईं सूर्य बादशाह जी जेका शहादत जी ख़बर कीअं तव्हांखे पई? पी साईं सूर्य बादशाह जॾहिं शहीद थियो, पोइ इहा ख़बर अव्हांखे केतिरे वक़्त में कीअं पई? साईं पैसे सां अंग्रेज़ नज़रबंदि करे छॾियो न। नज़रबंदि जमात रेल जो ओचिरो पतो सॼो हुर कटे, केरु कोन माण्हू मार्शल आई हुर कट हुर एक्ट थर में हिकिड़ो ॻोठ सही ताऊ आहे, हारीसरन वारो सही ताऊ आहे, उहो हाशिम शाही चयो ईंदो अॼु खां मास्तर वटि, मूंखे चांहि पियारी, मूंखे कहंदे साईं आयो आहे, हीअ पैसे पघारे मिलियो सही पाण सही आहे।
मूंखे सचा पता हिन वटि फ़ौज आई मास्टर खान हरिसर हाओ फ़ौज आई सिख हिकिड़ो कमांडर उहो हाओ नंढड़ा शहीद आहे उहे दौड़ी आया उहे लथा फ़ौज फ़ौज हुनखे चए सारो सी लॻो चए टांडो असांखे हाणे ॾे शहीद चयो असुर हाणे था ॾियो ॾियो त घर वॾा शहीद लिकी विया झोलनि में खमीस में टांडा विझी क्यों भजो भजो सिटो तुम मर जाओगा कोई नहीं रहेगा विया सभु भई सही सही त अच वरी हुन ते शहादत वारी ख़बर ते अचो झोले में टांडा खणी आया शहादत जी ख़बर जेका पी साईं जी शहादत जी ख़बर आई उहा जमायत खे केतिरी देरि पोइ पई पैसे सरदार पहिरियों नज़र में करे छॾियो हिसाब दादा कंदो आहे अलीगढ़ में पंहिंजो वकील हो लियाकत अली जना पैसे जो हिन गाजी वारनि जो वकील हो सामने पियो छॾे पोइ लोड़ा लही वियो लोड़ा हा पोइ लोड़ा लही विया छॾे लोड़ा लही विया मार्शल ख़तम थी वई मुल्क हिकु बणिजी वियो हे लाल फ़क़ीर वारे जोई इन लोड़नि में लाल फ़क़ीर खे हलायो लाल जेतिरी लाल मंगरी जेतिरी कंहिं माण्हू तकलीफ़ कोन ॾिठी एतिरी तकलीफ़ ॿिए में राजा मंगरी कोन ॾिठी लाल मंगेर ते हुरमुजाए फ़क़ीर लाल मंगेर जंहिं जंग में इंडिया में नालो कढायो पोइ हिते रेल हुन लाइ बीठी ऐं जनरलनि सलाम ऐं हासिल वेंदा हुआसीं ॿिए ॾींहुं टे जिते हाथ शहर थी विया हिते हुर फ़क़ीर हो फ़र्क़ु वारो शहर वारो जो उर्स फ़क़ीर नालो हो हाओ पोइ मस्त फ़क़ीर संगत हो हा पोइ हासिल वेंदा शाम जो लाल कचारी कंदा हुआसीं उते जेल ते असांजो वास्तो हलंदा अमा लाला मुंहिंजे माउ ई तूं जॾहिं पंहिंजी वालदा सां गॾु दरगाह शरीफ़ वियो ऐं नंढो हुए जॾहिं तूं ज़िक्र वठणु वियो तॾहिं हितां सुवारनि में विया या पंधु विया कीअं पहुते गाॾी में रेल में हा हिन 12,000 माण्हू थिया हुआसीं मुंहिंजी वालदा हुई ऐं हुअसि मुंहिंजे अमा जी भेण साले सिंधी वारनि जी माउ मां केरु गॾु केरु फ़क़ीर जानण वारा हासिल वारा हिन में जा हीअ फ़र्क़ु वारा आहिनि कुल 12-16 माण्हू मीरपुर में रही पोइ वियासीं पोइ पंधु वियासीं असां वटि ॿ तरीक़ा आहिनि अबू बकर उस्मान अबू को घणे ॾिठा हैदर त कल्ह गुज़रियो वीचारो उमिरि ॾिनी 110 खां उमिरि बचल पोइ बचल हिकिड़ो 4-5 शहीद थी विया महिरबानी करे फ़क़ीर तव्हांजो जहिड़ा कया जंग में बि विड़ियो हथियार हू कहिड़ो हुयो ऐं लाइसेंस हो कोन हो हथियार हथियार हिकु रेफल हुयो जेके अमेरिका जेके पुलिस वारियूं आहिनि हा 7 फेरी आहे हिकिड़े हे हुयूं उन करे MC हुयूं तो वटि पंहिंजो हथियार लेसन वारो आहे हिन अञा मूं वटि आहे उहो पियो आहे उहो किथे आहे हिते आहे पियो आहे पोइ हलाए वेंदो हींअर रिवाल्वर आहे हलाए वेंदो हींअर हलाए हाणे हीअं गोली ॿोली आहे कोन्हे गोलियूं ॾियूं त हलाए वेंदे गोलियूं हलाए वेंदो पोइ अॼु असांखे हलाए ॾेखारियो MC हलाए वेंदो हींअर LMG हलाए वेंदे MC LMG 16 वारी असां हुन में ॿधाईंदा आहियूं उमिरि घणी आहे तव्हांजी असांजो साईं पुछे थो उमिरि घणी आहे तव्हांजी उमिरि जेका मुंहिंजी आहे न हींअर उमिरि आहे स्कूल में दाख़िला थिएसि त उन ते ज़मानो असांजे दौर में स्कूल हो ई कोन डोडे नाले शहर में हिकिड़ो स्कूल हो उमरकोट में हिकिड़ो स्कूल हो पोइ हाजी
चांगनि जे हिन पासे घोड़े जो फोटो लॻो पियो आहे। हिकिड़ो स्कूल हुई कोन, हींअर हिकिड़े हिकिड़े घर में 20 स्कूल आहिनि। उन हूंदे तोखे तुंहिंजी उमिरि अंदाज़न घणी हूंदी हुई? त मुला मस्जिद में पढ़ंदा हुआसीं, क़ुर सां गॾु पढ़ंदा हुआसीं, पोइ 4 5 जा माण्हू पढ़ंदो हो। तुंहिंजे यादगिरी जे हिसाब सां घणी उमिरि थींदी? हाणे ख़ुदा ख़बर आहे, सभा त वॾी थी वई आहे। अहमद, तुर्को, सिद्दीक, चांदणो, वॾण, असांजा वॾा तुंहिंजा वलीद मूंखां 1.5 साल वॾो। 1.5 साल उन वलीद चए थो जेको 1.5 साल वॾो, उन बारे में ख़बर आहे तव्हांखे? हा उहो सही जॾहिं गुज़ारे वियो न तॾहिं 90 साल 90 जे अबो हूंदो। अच्छा उन खे गुज़ारे के इंडिया में रहंदा सिंध में हींअर हले पई पीपुल्स पार्टी जी, भुट्टे साहिब जी पार्टी जी हुकूमत। कीअं सही पियो कमु कनि? हुकूमत ते पघार अची वञे कजे त वरी कमु थी वञे। असां पीपी खे मञी ई कोन था। छा थी करे? पीपी पीपी आहे छा? पीपी माना पीपी जी माना जेका आहे उहा कंहिंखे ख़बर न आहे। हीअ पीपी जेका हले पई हीअ मंशूर जेको हो वोट कनि था पार्टी कनि, पोइ हीअ पिया कनि, इहो हिकु मंशूर आहे, उन ते हलाइनि था। हीअ छा माना विक्ट्री निशान? हीअं हीअ छा था कनि? हले छा आहे ख़बर? हेॾी जमायत पई आहे, वॾा वॾा हथियार पर फ़क़ीर खे ख़बर ई कान्हे का। पोइ हिननि जो छा थींदो पीपी वारनि जो? हे आऊं खड़े रहो, हा नवाज़ शाह मेले ते वेंदो हुउसि, मेले ते समन सरकार, गुलाम शाह, बरमबरी मूंसां गॾु हूंदो। केरु पुलिस खे ताक़त कोन को वेठो हुजे। पिस्तौल रेवालो रेवालो मूंसां गॾु हूंदो, चिल्ड बसो पियो हूंदो। हींअर पुलिस वारा जेके G3 खयो था घुमनि, हा पुलिस वारा G3 खयो घुमनि था। पुलिस हाणे रिन्यूअल थिए कोन थो, घटि 4 5 साल। 1918 थियल आहे, 18 खां पोइ थियल कोन्हे। 1918? हा 18 थियल आहे। न 1918 न 2018। हा हाणे रिन्यूअल थिए कोन थो, ऐं खणा कोन थो। हो पुलिस वारा खणंदा, ज़ोरी खणंदा, पोइ हा नज़र आहे कोन, हा केॾां वञा। हींअर G3 चवंदा पुलिस वारी जेका G3 आहे उहा तव्हां हलाए वञो था। पुलिस खे असीं मुर्गो कुझु बि कोन था सम्झूं। पुलिस वारा उहे माण्हू इहे पिया करनि। पुलिस वारो आहे छा? हींअर हलायो थो इहे हथियार? असां ॿई चङियूं वॾियूं विड़िया वेठा आहियूं, 35 विड़ियो वेठो आहियां, 71 विड़ियो वेठो आहियां, विड़ी आहियां आमना साम्हूं वेही फेरी करे। हाणे भला ज़रूरत पए हलायूं था बंदूक? हाणे पघार जो हुकुम थी वञे त इनशाला त पेर सही थी वञे त अॼु हा ड्रोन याकूब खे ख़बर आहे, हा वेंदो पुठियां जे रसंदो खणी वेंदो गाॾीअ में, हितां पंधु त ड्रोन वारो पंधु वेंदोसि, वरी शाम जो पंधु ईंदोसि। पैसे सां हाणे पघारो आहे, हाणे हींअर आहे पैसे 36 पैसा जो पैसो कुतला शाह राशिदी, हींअर गादी आहे त गादी उहो आहे। कमेटी अॻे हुई तॾहिं मौलवी मोहम्मद साले हो, हिकिड़ी सुनाई या ॿी अगरि 3 सुनाई मौलवी ॾिनी कोन को। हुन खां पोइ असदुल्ला भल्लड़ हो, उनखे उहो वियो पैसे नी कराची में, पैसे चई छा लायो हुई, चई की भला कमु आयो, चई ॿुधा चई कमु आयो आहियां साईं, असांखे सातगिरी ॾाढो तंग कयो आहे, 50 माण्हू वठी वियो। चई सातगिरी साधू इजाज़त वठणु आया त सातगिरी जो कमु ठाहियां पैसे। चई 50 माण्हू वठी आयो, मूंखे क़यामत में शायदि थो करे त हिन फ़क़ीर वॾा फ़क़ीर ख़र्च लियारा। चङो अलाह ख़ुशि कंदो तव्हांखे, आबाद हुजो, ख़ुशि हुजो। अलाह साईं मुर्शिद जो हुकुम थियणु, मुरीद हुजे आमिल, मुर्शिद हुजे कामिल। सही सही। असां मुरीद आहियूं, हाफ़िज़, असीं बुनियाद, असीं रोज़े वारे खां वठी मुरीद आहियूं। तव्हांजो नालो छा आहे? साईं रसूल बख़्श। तव्हांजो नानो आहे। तव्हां छा था सम्झो केतिरी उमिरि हूंदसि? साईं 115 साल जो। 115 20 जे अंदरि 115 या 20 साल। 20 साल।
अच्छा हाणे हिन वक़्तु तमामु ज़ईफ़ थी चुको आहे ऐं शायदि मुंहिंजे ख़्याल सां शुगर बि अथसि न सर शुगर कोन्हे का कुझु बि कोन्हे हिनखे कोई ऐं इहो ज़ख़म थियो आहे न ज़ख़म जो इलाजु हले पियो बाक़ी शुगर वुगर या का अहिड़ी का दिलि जी बीमारी या कोटेक वग़ैरह कंहिं बि शइ जी कोन्हे का बीमारी का बीमारी कोन्हे दवा वग़ैरह खाईंदो आहे का दवा इंजेक्शन बि हणाईंदो कोन अक्सर करे गरम पाणी में जेको कोन वेंजंदो आहे वाटर हलंदो न थींदो हुन में वठी हलो हलंदड़ वाटर में पोइ चाहे सियारो हुजे चाहे ऊन्हारो हुजे हिन वक़्तु भला हींअर हिन हालत में वेझे थो बिल्कुलु मां वाटर ते वठी वञो वंदल ते वेंजंदो हींअर ॾाढ़ी पंहिंजी ॾाढ़ी जो ख़त पाण रखंदो आहे ॾाढ़ी पाण ठाहींदो आहे पंहिंजा नूह नाखून जेके बि आहिनि उनजी सफ़ाई कटाई पंहिंजी पाण कंदो आहे ॾंद बि बासला अञा उहे सलामत आहिनि हिननि जा अच्छा हिन जी तव्हां परगोर लहो था पुटु घणो हलो आहे पुटाणो औलाद घणो आहे पुटु हिकु न्याणी हिकिड़ो पुटु गुज़ारियसि हिन छोकिरी गुज़ारे पुटु वेठो आहे साईं जो जी हा तव्हांजो गुज़ारियो आहे न तव्हांजे वालिद साहिबु मुंहिंजो मोहम्मद माना ॿ पुट रहो मोहम्मद ख़ान जी हा इहा ॻाल्हि कयो न ॿ पुट रहो हिकिड़ो गुज़ारियो मोहम्मद ख़ान वेठो आहे अच्छा उनजी उमिरि घणी आहे मोहम्मद ख़ान पंहिंजो उस्ताद हो उहो बि 60 साल जे माना उमिरि जी पूरी करे रिटायरमेंट थी वियो आहे 70 में लॻभॻि 70 खां मथे आहे उहो अच्छा हींअर ही माना उताक में हिते रहियसि था इहो पंहिंजी राश हिते जेको घर ॿारनि जो हुनजे करे हिकिड़ी साइड ते थी पहिरीं चयो हेॾा बंगले ते पचे न बंगले न मुंहिंजो ठिकाणो लॻे हुते वञा को महिमान अचनि था ॿिया अचनि था त पोइ आऊं हिकिड़ी साइड खां पोइ जमार वॾी आहे पोइ सुवाल जवाब ज़ाहिर थियनि था केरु आहे किथे जो आहे पोइ माण्हुनि खां थोरो माना उहो अवॉइड ई आहे त हिन ते दौर जेको माण्हू ई कोन बचियो आहे जंहिं जेको हिन खां कचहरी करे पोइ हींअर केरु कचहरी कंदो अथसि को ईंदो अथसि कचहरी करणु यार दोस्त सभु ईंदा न निमाज़ कीअं पढ़े भला निमाज़ हाणे हींअर कोन थो पढ़ी सघे अॻे में सही पढ़ंदो सही पढ़ो इशारनि में नथो पढ़े न न सही निमाज़ जेकी जीअं नमूने सां अदा कयूं था उन नमूने सां अदा कंदो न कुर्सी या उनजो को इस्तेमालु कोन कंदो हा इहो भला मूं ॿुधो आहे त जेको सामान आहे उन वटि कहिड़ो कहिड़ो सामान पियल आहे पुराणो हिकिड़ा हथियार लाइसेंस कपिड़ा लाइसेंस पुराणा पंहिंजा जेके फ़ौजी जेके उन टाइम जा फुटेज वग़ैरह जेके आहिनि ऐं उन जे आइडेंटिटियूं आहिनि उहे पंहिंजे इस्तेमाल में पंहिंजे अंडर हेठां रखे थो उहा असांखे कोन थो ॾिए त कोई शइ असांजी मुंहिंजी संभाले न उहो पंहिंजे पिस्टल आहे रिवाल्वर आहे जेके एज़ाज़ी शयूं आहिनि उहे पंहिंजी पाण घर पियल जो हिते खणी वियो त केरु खणी वेंदो अच्छा हिते खाए एॾो माना प्यार अथसि ही जेको रिवाल्वर हा इहे रिवाल्वर कंहिंखे कोन ॾींदो चयो साईं अस्सलाम वालेकुम कहिड़ा हाल ख़ुशि आहियो तव्हांजो नालो छा आहे नालो मोहम्मद अयूब मोहम्मद अयूब तव्हांजो छा थिए फ़कीर ख़ैर मोहम्मद चाचो तव्हांजो चाचो थिए तव्हांजी उमिरि घणी आहे 80 साल 80 हा 80 लॻो कोन था लॻू कोन मुंहिंजो पीउ चवंदो तूं 1947 जो ॼम 1947 जो माना 78 79 हा हिते माना पाकिस्तान ठहियो हा हिनखे सभु माण्हू हा तव्हांजो अंदाज़ो छा आहे तव्हांजे चाचे जी उमिरि घणी हूंदी चाचे जी ॼमार असांखे ख़बर पए कोन्हे ॿुधाए पियो पाण 100 खां मथे वियो आहियां पोइ घणा 100 खां मथे मथे इलाही थी वियो आहे 100 ॾेढ थी वियो आहे 100 थी वियो आहे हाणे असीं अञा पढ़िया असांखे उहो यादगिरी न को माण्हू जो रुझान हो त उहो लिखण जा उहो कीअं करिणे तव्हांखे दड़का वड़का ॿुधो आहे ॾाढो थो ॾे झड़का न को थो ॾे लथ खयो वेठो आहे असां लठ अधु साया मिड़े कड़क माण्हू आहे कड़क आहे न हा सही ॻाल्हि कई न मतिलबु त पोइ लठ हईंदसि तव्हांखे कॾहिं न न लठ कोन आहे हा कचहरी कंदो आहे तव्हां कचहरी कंदो आहे हा भाईंदो आहे भला तव्हांखे हा न मतिलबु जूं त खाए थो के रोज़ वञा वरी माखी बाखी हाणे ॾियोसि न माखी असीं हाणे साणू कोन था ॾिसूं माखियूं आहिनि ई कोन माखियूं ख़तमु थी वियूं अलाए हा माखी हाणे मखण भला मखण खाए थो न तव्हांजे वालिद साहिबु नंढो हुओ या वॾो हिन खां वॾो उनजी कॾहिं थी आहे वफ़ात उनखे 25 साल थी विया जहिड़ो कर 12 13 14 साल थी विया न 15 14 साल जा उहो केतिरा साल वॾो साल त अलाए केतिरो वॾो पर हुन खां उहो वॾो पोइ त माना उन वॾी उमिरि में वफ़ात कई न हा पोइ घणा भाइर हुआ पाण में जीअं घणा भाइर हुआ तूं न ही पाण में घणा भाइर हुआ तव्हांजे चाची वारा इहे 2 ॿ ऐं भेनरूं भेनर हिकिड़ी
वो आया था गुज़ारे वई उहा ॿुधाए नंढे में नंढी अच्छा ठीक है मेहरबानी साईं दोस्तों हुर मुजाहिद गाज़ी ख़ैर मोहम्मद राजड़ साहब जी तव्हां ॻाल्हि ॿोल ॿुधी साईं हिकु शख़्सियत न आहे हिकिड़ो किरदारु न आहे पर पूरी तारीख़ आहे हाणे साईं खे त पंहिंजी उमिरि यादि न आहे ऐं ख़बर बि न आहे छाकाणि संदसि चवणु आहे त उन दौर में स्कूल कोन हुआ को सरकारी रिकॉर्ड न रखियो वेंदो हो के सर्टिफिकेट रजिस्टर न रखिया वेंदा जंहिंमें का डेट ऑफ बर्थ लिखी वञे पर हिन जे वारसनि जो चवणु आहे त 110 साल खां वधीक उमिरि आहे के माण्हू इहे बि चवंदा हिते ॻोठाणा त 120 साल ताईं बि थी सघे थी त साईं हिकिड़ी तारीख़ आहे क़ाबिल एतिराम आहे पीर साईं पागरे सूर्य बादशाह जो फ़क़ीर दीदार बि कयो उन्हनि जूं बि यादगिरियूं असां सां शेयर कई साहेड़ी तव्हांखे अॼोको विलाग ज़रूरु पसंदि आयो हूंदो थी सघे थो असांखां काफ़ी शयूं रहिजी वियूं हुजनि ऐं जंहिं तरीक़े सां असां इंटरव्यू कयो आहे हीउ विलाग कयो आहे उहो बि असां ज़ाहिर आहे उहा हुनजो तक़ाज़ा हुई छाकाणि त ॿुधी घटि सघे थो उमिरि आहे साईं 110 साल खां मथे बहरहाल अहिड़ा किरदार आहिनि सिंध में असांजी कोशिश हूंदी त अहिड़ा ॿिया किरदार बि तव्हांजे साम्हूं आणूं दोस्तों आज का विलाग जो है बहुत ही अहम था 110 साल से ज़ायद हुर तहरीक के एक अहम किरदार हुर मुजाहिद गाज़ी खैर मोहम्मद राजड़ जिनकी उम्र 110 साल से ज़ायद बताई जाती है ये एक किरदार नहीं एक शख्सियत नहीं एक तारीख़ है आज का विलाग आपको कैसे लगा अगर पसंद आया हो तो हमें कमेंट्स में ज़रूर आगाह कीजिएगा हमारी आइंदा भी कोशिश होगी कि ऐसे तारीख़ी किरदार अपने विलाग्स में सामने लेके आएँ बहुत शुक्रिया